बाबा रेस सां ॻाल्हि चिटी करे अचिजो। 2 दफ़ा विढ़ण आया आहिनि रेस जे झलण जे बावजूदि। चाचा रेस सां सिधी ॻाल्हि कजां, असां तव्हांजो चवणु मञे चुप कयूं वेठा आहियूं। हाणे का अगराई कंदा न पोइ असां ते मयार न हूंदी। बाबा मूं रेस जे कमज़ार खे अल्फ खां वठी ये ताईं सॼी ॻाल्हि ॿुधाई तमामु वरी भली रूबरू सॼी हक़ीक़त बयानु कंदासीं। तव्हां बेफ़िक्र थियो, सब्र कयो। बाबा सेठ दिलबर खे वठी वञिजो पाण सां गॾु त रेस जी असली हक़ीक़त ॿुधाए। मास्टर रुगो स्कूल खां मोटी अचे दिलबर खे साण करे वञूं था रेस वटि, सॼी वञी त हक़ीक़त ॿुधायूं। पंहिंजे छपन जे छोरनि खे का रहड़ पटे न त इहे छोरा रोज़ रोज़ रस्ता रोक कयो बीठा हूंदा। बाबा रस्ता रोक त अंग्रेज़नि जे टेम में बि थी थी, पर बाबा इहा ॿी रस्ता रोक आहे ॿुधी। रस्तो न रोकींदा हाणे असांजो चाचा, असांखे ॾिसी रस्तो मटाईंदा। बसि 2-3 ॾींहं सब्र कयो जेसि ताईं फ़ैसिलो थी वञे ॿुधी। फ़ैसिला त अंग्रेज़नि जे टेम में थींदा, पर ही ॿिया फ़ैसिला आहिनि बाबा ॿुधी। बाबा उहो अची असां सां अगराई कनि, असां हुननि खे कुझु बि न चऊं। बाबा साईं जेको अगराई कंदो न उहो नुक़सान में वेंदो, सब्र में भलाई आहे। मिठाई साहब पंहिंजे बेत में चिटो पिटो फरमायो आहे। हू चवनी तूं मचो वातावरण अॻु अगराई जो करे खता सो खाए, पांध में पाए वियो कीने वारो कीन ॿुधी। कीनू त अंग्रेज़ पर रखंदा, हेतिरो हिते रखंदा, पर बाबा हे ॿी शइ आहे ॿुधी। चाचा तूं असांजे तरफ़ां बेफ़िक्र रहो, सॼी ॻाल्हि रेस सां सले अच, अलाह सणाई कंदो।